नौशरो फिरोज में वाक़िया कंदासीं। नौशरो फिरोज जे सलीमपुर वारे इलाइक़े में निगरी मुबैना तौर अगवा थी वई आहे। वारसनि जो चवणु आहे त 12 वरिएं जी शनिला के जुमन वस्तड़ो ऐं ॿिया अगवा करे विया आहिनि। वारसनि मौसम जवाबदार घर वातियुनि खे यरकमाल बणाइण बाद निगरी के अगवा करे विया। ब्रेकिंग न्यूज़ समाचार नौशरो फिरोज मां शेयर कई पिया। नौशरो फिरोज जे सलीमपुर वारे इलाइक़े में निगरी मुबैना तौर अगवा थी वई आहे। वारसनि जो चवणु आहे त 12 वरिएं जी शनिला के जुमन वस्तड़ो ऐं ॿिया अगवा करे विया आहिनि। वारसनि मौसम जवाबदार घर वातियुनि खे यरकमाल बणाइण बाद निगरी के अगवा करे विया। ब्रेकिंग न्यूज़ समाचार नौशरो फिरोज मां शेयर कई पिया। नौशरो फिरोज जे सलीमपुर वारे इलाइक़े में निगरी मुबैना तौर अगवा थी वई आहे। वारसनि जो चवणु आहे त 12 वरिएं जी शनिला के जुमन वस्तड़ो ऐं ॿिया अगवा करे विया आहिनि। वारसनि मौजब जवाबदार घर वातियुनि खे यरकमाल बणाइण बाद निगरी के अगवा करे विया। ख़बर अवासा नौशरो फिरोज मां शेयर कई पिया। नौशरो फिरोज जे सलीमपुर वारे इलाइक़े में निगरी मुबैना तौर अगवा थी वई आहे। वारसनि जो चवणु आहे त 12 वरिएं जी शनिला के जुमन वस्तड़ो ऐं ॿिया अगवा करे विया आहिनि। वारसनि मौजब जवाबदार घर वातियुनि खे यरकमाल बणाइण बाद निगरी के अगवा करे विया। वारसनि जो चवणु आहे त 12 वरिएं जी शनिला के जुमन वस्तड़ो ऐं ॿिया अगवा करे विया आहिनि। वारसनि मौजब जवाबदार घर वातियुनि खे यरकमाल बणाइण बाद निगरी के अगवा करे विया। नौशरो फिरोज जे सलीमपुर वारे इलाइक़े में निगरी मुबैना तौर अगवा थी वई आहे। वारसनि जो चवणु आहे त 12 वरिएं जी शनिला के जुमन वस्तड़ो ऐं ॿिया अगवा करे विया आहिनि। वारसनि मौजब जवाबदार घर वातियुनि खे यरकमाल बणाइण बाद निगरी के अगवा करे विया। ब्रेकिंग न्यूज़ अवासा नौशरो फिरोज मां शेयर कई पिया। नौशरो फिरोज जे सलीमपुर वारे इलाइक़े में निगरी मुबैना तौर अगवा थी वई आहे। वारसनि जो चवणु आहे त 12 वरिएं जी शनिला के जुमन वस्तड़ो ऐं ॿिया अगवा करे विया आहिनि। वारसनि मौजब जवाबदार घर वातियुनि खे यरकमाल बणाइण बाद निगरी के अगवा करे विया। तफ़सील मालूम कंदासीं नौशरो फिरोज मां इमाम बख्श मशहूरी खां। जी इमाम बख्श आगाह कजो। जी बिल्कुल ही जेको अॼु नौशरो फिरोज जे भरिसां आहे सलीमपुर मां मुबीना तौर हिकु नींगरी अगवा थी वई आहे ऐं वालदेन जो चवणु आहे त हथियारनि जे ज़ोर ते जेका थी आहे हथियारनि जे ज़ोर ते नींगरी शहनीला आहे जंहिंजो नालो आहे थाणे ते नींगरी जी एनसी पिणु दाख़िल कई वई आहे ऐं हुनजे वालद जो चवणु आहे त हथियारनि जे ज़ोर ते जेको आहे मुंहिंजी 12 सालनि जी नींगरी आहे जेका अगवा कई वई आहे जंहिं धीउ खे ज़िंदगी जो ख़तरो पिणु आहे ऐं एनसी कटराई वई आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त असां वटि एनसी दाख़िल थी आहे ऐं असां कार्रवाई कंदासीं इनशाला कुझु वाज़ियाब थी वेंदी। जी महिरबानी इमाम बख्श तफ़सील ॾियण जे लाइ।